इज़त वारो इंसान सुठो इंसान हूंदो आहे। उहो कॾहिं पंहिंजे दिमाग़ ते बि सोच नथो आणे सघे त मां कंहिंजी इज़त सां रांदि खेॾां। भले केतिरी बि तव्हां हुनखे तकलीफ़ ॾींदो न, फिर बि उहो पाण खे ख़ामोश रखंदो, तव्हांखे उफ़ बि न कंदो, लफ़्ज़ मोटाए बि न ॾींदो, छो त हुनखे ख़बर आहे न त इज़त कीअं ॾुखी ठहंदी आहे। बेइज़ती इंसान खे कॾहिं बि ख़बर न पवंदी आहे। बेइज़तो इंसान चवंदो आहे इज़त अचणी वञणी आहे, बेइज़ती बरक़रार रहे, ख़ुदा जो कसम। इन बेइज़ते इंसान सां गॾु वेही बि पाण खे तव्हां साड़ींदा आहियो, तकलीफ़ूं ॾींदा आहियो। यादि रखो हे इंसानो, इन्हनि जा जेकॾहिं तव्हां पोश चेहरे था लाहिणु चाहियो था न, त इन्हनि खां थोरो कुझु वक़्तु हलिया वञो परते। इन्हनि सां हर वक़्तु तव्हां मौजूदु हूंदो न, त उहे तव्हांजी पिया इज़त सां रांदि खेॾंदा, इज़त खे पिया मिटी में विझंदा, तव्हांखे ॾिस न कुझु सम्झंदा बि न। तव्हां पंहिंजो पाण खे सम्झो, माशरे खे थोरो जेको आहे न सिधो कयो। अहिड़नि खे मौक़ा न ॾियो जेके तव्हांजी इज़त में हथ था विझनि। जीअं अहिड़नि खे मौक़ा ॾींदो न त इहे वायरस इहे ॿिए हंधि बि फिरंदा वेंदा। इन्हनि खे तव्हां हिकिड़ो सबक़ु ॾियो, तव्हां उन्हनि जी ज़िंदगी मां निकिरी वञो। छो उनजी कैटेगरी जो तूं आहीं न, तूं हिकु इज़त वारो इंसान आहे। इज़त वारो इंसान बेइज़ते सां कॾहिं बि न ठहंदो आहे, बेइज़ते सां बेइज़तो ई ठहंदो। तव्हां पंहिंजे पाण खे सम्झो। मां जो ॾिस न लेक्चर जेको बि हूंदो आहे माशरे ते हूंदो आहे। मां कॾहिं कंहिंजो नालो वठी उन ते उछल ते कोन ॻाल्हायो आहे। अलाह जे फज़ल ऐं करम सां हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदो आहे। हा, जेकॾहिं दुनिया में इहे न हुजनि, तव्हां मूंखे चओ त बाबा हीउ मथो थो वणे, ये दुनिया में हराम पाई हलनि थियूं। अल्लाह जो कसम, अलाह केतिरी अल्लाह जी ख़लक़ियल मख़लूक इंसान ज़ात जेका पाण खे परेशान में टेंशननि में हिननि जे रवैयनि जे करे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल ऐं करम सां असांजे उन्हनि खे वर्डनि जीअण सेखारियो आहे। अलाह कंदो इंशाअल्लाह मां तव्हांखे उहे बि नॉलेज ॾींदोमांव जंहिंजी तव्हांखे ख़बर बि न। इंशाअल्लाह तबारक अल्लाह हयाती आहे, जेसि ताईं साह में दम आहे, अल्लाह चाहे त मां तव्हांखे अॻिते अञा रस्ता ठाहे ॾींदुमि। पर हिननि ते अमल कयो। हिकु इज़त वारा इंसान आहियो, पंहिंजी इज़त खे बरक़रार रखणु चाहियो था न, त कंहिंजी इज़त सां रांदि न खेॾिजो। जेको घटिया क़िस्म जो इंसान बि हुजे न, त उनखे तव्हां सम्झायो। ॿिनि माण्हुनि जे आॾो न, ॿिनि माण्हुनि जे आॾो सम्झाईंदो उहो कॾहिं बि न सम्झंदो। अकेलाप में वेही उनखे सम्झाए, उनखे हिदायत ॾे, त उहो इंसानु कुझु पंहिंजी मन दिमाग़ में ॻाल्हियूं सोचींदो आहे त वाक़ई यार हीउ मूंखे जेको सम्झाए थो सही थो सम्झाए। जेको ग़लति बि हुजे तव्हां उनखे सम्झायो। जीअं नथो सम्झे त बार बार बि उन्हनि जी माना संगत में बि या उन्हनि जी बैठक ते बि तव्हांखे वेहणु नथो जुगाए। हे छा आहे असांजे माशरे में अहिड़ी, हाणे ॾिसो न उर्दू में काके चवंदा आहिनि उर्दू में कर तूं वॾो फेमस थींदो। सुन, मूंखे फेमस थियणो न आहे। मां फेमस जो शौक़ु नथो रखां, ख़ुदा जो कसम नथो रखां। मां सुहिणे सरदार मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी धरती ते आहियां। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जा लख एहसान जेका अॼु अल्लाह इज़त रखी आहे, सुठी ॻाल्हियुनि जे करे रखी आहे। सुठी ॻाल्हियूं शेयर कयां थो तॾहिं मुंहिंजी तव्हां इज़त कयो था। बहरहाल मुंहिंजो इहो फ़र्ज़ु आहे, मां कंहिं इंसान खे गाइड कयां, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं तव्हांखे बि थोरी घणी नॉलेज आहे न, त पंहिंजे दोस्तनि खे रस्ता ॾियो। जेकॾहिं नथा सम्झनि न, त वरी बि ॾे। जीअं अञा बि नथा सम्झनि त थोरो पाण खे किनारो करे। किनारो कंदे त उहे इंसान तुंहिंजी नकुल कापी न कनि न। ख़ुदा जो कसम मूंखे साम्हूं हीअं पीआरे माउज़र जी गोली हणी मारे छॾिजे। मां दावा सां थो चवां, तव्हां हिकिड़ा गुलाब जा गुल आहियो। कंहिंजे रवैयनि जे करे, कंहिंजे लहजनि जे करे तव्हां पाण खे जल्दी परेशान कंदा आहियो। बाबा ॾिसो, पंहिंजो पाण खे टाइम ॾियो, पंहिंजे घर भातियुनि खे टाइम ॾियो। खिल मज़ाक पंहिंजे घर वारा बर्दाश्त कंदव, अॼु ॿाहिरियां माण्हू नथा बर्दाश्त कनि। खिल भोग पंहिंजे घर भातियुनि सां इहे मोहबतियूं घरनि में अंदरि पैदा कयो, पंहिंजे बचड़नि सां पैदा कयो। अॼु ॿाहिरियां माण्हू केतिरो बि तव्हां सां मोहबत जे ज़रिए मन पेश त थींदा, पर यादि रखिजो उहे ॼण मज़ा न ॾींदा आहिनि जेके पंहिंजे घर वारा तव्हांखे मज़ो ॾींदा, सुकून ॾींदा। यादि रखो हे इंसान, रब्बुल आलमीन हर इंसान खे रस्ता क़ुरान पाक जे ज़रिए ते बि ॾिना ऐं प्यारे मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी हदीसुनि जे ज़रिए ते बि इंसान खे हिदायतियूं, रस्ता, सम्झाइण, कीअं हलिजे, कीअं वेहिजे, सभु कुझु आहे।
पर तव्हां उन्हनि खे नज़रअंदाज़ करे वेठा आहियो। कंहिंखे क़ुर पाक के प्यारे मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीसनि खे तव्हां पंहिंजे पाण खे अज़ियतनि में पाण विझंदा आहियो, तकलीफ़ुनि में पाण विझंदा आहियो। यादि रखो इंसान, यकीन रखो न दुनिया सफ़ा आसान आहे, दुनिया खे ॾुखियो तव्हां बणाए वेठा आहियो। पंहिंजी ख़्वाहिशुनि खे कमु कयो, घटि कयो। जीअं ख़्वाहिश वधाईंदे न तीअं तकलीफ़ ऐं ग़म में हलियो वेंदे। जेको इंसान ॾिसो न, गमगीन इंसान बि घणा ज़्यादा तौर कहिड़ा थींदा आहिनि ख़बर अथव? जेके हसद रखंदा आहिनि अंदर में, हसद बि कंहिं इंसान ते न कंदा कयो। ग़म पैदा थींदव, ग़म सम्झो था न, मन परेशान रहंदे, सुकून खां दबाव हूंदे। अल्लाह तव्हांखे सम्झ ॾींदो रब्बुल आलमीन।